अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, अली हसन अब्बासी किताब आहे प्यासी धरती रमदा बादल। नाविल निगार सिराज किस्त 54। जॾहिं हू ॻोठ जे क़ब्रिस्तान वटि पहुतो तॾहिं हिन खे पंहिंजो चाचो अलू यादि अची वियो ऐं हिन जे दिलि मां हल्को सुॾको निकिरी वियो। हू कोशिशि करे माण्हुनि खां बचंदो, पाण लिकाईंदो पंहिंजे घर ताईं पहुतो। अंदरि दाख़िल थियण सां हिकु ज़ाइफ़ा हिन खे ॾिसी हल्की कीक कई ऐं अंदरि सिफ़े ॾांहुं भॻी। अंदरि बि 2-3 ज़ाइफ़ूं पट ते पथली मारियो वेठियूं हुयूं। उन्हनि ज़ालुनि सां गॾु हिन जी माउ जो ध्यानु बि हिन ॾांहुं छिकिजी वियो, जेका कंधु झुकायो मुंहं खे गंदीअ में लिकायो वेठी हुई। अनु हिन जी माउ खां रड़ निकिरी वई। हू वधी माउ खे चिंबड़ी पियो। साइण खां उछगार निकिरी वई। ज़ालूं कुझु हैरान ऐं शशदर थी वयूं। अय्यम्मा, तूं इद्दत में आहीं, कुझु त वीचार कर। इद्दत? अनूअ जे वात मां सवाल हिकु सुॾको बणिजी निकितो। मासी खाना, ही मुनिदोरीअ जो छोकिरो आहे अनु, शहर में कमाईंदो आहे। धणीअ जे वास्ते कंहिंसां ॻाल्हि न कजो। ज़ालुनि उहो ॿुधी नए सिरो उछगारूं ॾियणु शुरू कयूं। अब्बा पंहिंजे बाबर जो मुंहुं बि न ॾिठई। माई खाना ओसारींदे चयो, छा थियो? अनूअ खे ईअं महसूसु थियो ॼण त हिन जे दिलि में चकु पवंदो थी वियो। अब्बा, बाहि लॻे मुई पुलिस खे। कारखाने में का हड़ताड़ थी हुई। मोहन राइफलूं हणी 3 मुड़ुस मारे विधा। मासी खाना वरी उछगार ॾिनी। ही जेको सुलेमान बिरोई ॻोठ वारो कारखानो आहे? हा अब्बा, मोहन खे ख़ुदा ख़ुदा जो रसूल हाञीअ में हणंदो। मासी खाना पाराता ॾींदे चयो। हिकिड़ी ज़ाल जी उछगार ते 3-4 ज़ालूं ओसारे कढी रोअण लॻियूं। माई खाना बि नए सिरे पार कढी रोअण लॻी। उन महिल अनूअ खे अलाए छा महसूसु थियणु लॻो। उहा हिन खे पक हुई त उन अहसास में ॾुखु न हो। जेकॾहिं को ॾुखु हो त उनखे उहो सुञाणे न सघियो। हिन खे फ़क़ति उहो महसूसु थियो त हिन जे कन जूं पापड़ियूं ॿरण लॻियूं हुयूं। हिन जूं मुठियूं भीड़ थिए वयूं ऐं हिन जे दिमाग़ में कंहिं हिकु ॻाल्हि टिकण जो नालो न थिए वरितो। फ़क़ति हिन खे मज़ूरनि जे मेड़ जी गजगोड़ समुंड वांगुरु पंहिंजे वजूद में मौजूं हणंदे कपर कढंदे महसूसु थी ऐं उन मेड़ में हर मज़ूर जी शकिल हिन जे पीउ जी शकिल सां मिली थिए आई। ओचितो हिन चयो, अमा उथी त हल। अबा केॾां? माणस खां अॻु सभिनी ज़ालुनि ॼण त हैरान थी यको सवाल कयो। शहर? हिन मुख़्तसर जवाबु ॾिनो। अबा, उहो इद्दत में आहे, हूअ कीअं हलंदी? मासी खाना नाराज़ थींदे चयो। इद्दत बिद्दत मां आउं कुझु न ॼाणां। हाणे हिन जो हिते केरु आहे जो हिते रहंदी? अबा, बिरादरी छा चवंदी? हिकु ॿीअ माईअ चयो। बिरादरी उहो चवंदी त पंहिंजे पुट सां गॾु शहर हली वई। हिन चयो। लारीअ में वेहंदे ई हिन खे पंहिंजी ग़लतीअ जो अहसासु थियो। हू पंहिंजी माउ खे केॾांहुं वठी वेंदो? हिन खे किथे रहाईंदो? बंगले ते हाणे हिन जे वञण जो को सवाल न हो। पोइ हू छा कंदो? मज़ूरी। ऐं हिन खे मज़ूरनि जी बस्ती यादि अची वई ऐं हिन जे बदन में सीउ पइजी वियो। पोइ हिन खे चित्रकार यादि अची वियो ऐं हिन जी दिलि खे ॼण त आथत अची वियो। चित्रकार ज़रूरु हिन खे का नौकिरी या रोज़गार हथु करे ॾींदो। हिन जो पंहिंजो घरु हूंदो जिते कम तां मोटण खां पोइ हिन जी माउ हिन जी मुंतज़र हूंदी। उहे 8-10 अञा मुकमिल ई न थिया हुआ त शहर अची वियो ऐं हू माउ खे टैक्सीअ में चाढ़े हिकु होटल ते वठी आयो। साइण ख़ामोश ज़िंदगीअ खां रिॼंदे हैरान परेशान थींदी पंहिंजे तक़दीर जे ॿेड़ीअ खे पंहिंजे हिन शहरी पुट जे हवाले करे छॾियो। जॾहिं ज़िंदगीअ में पहिरियों भेरो हिकु साफ़ सुथरे नरम बिस्तरे ते लेटी त हिन जे अखियुनि मां निंड पर कढी उॾामी वई। हिन जा हॾ पट ते सुम्हण जा एतिरा आदी थी चुका हुआ जो हीअ नरमी हिन खे चुभण लॻी। जॾहिं भेरो राति जी मानी खणी आयो तॾहिं हिन खे हिकु उॼाती ख़ुशीअ ऐं नवाण खां गिरह ई हेठि न लथो। पारूथनि टुकरनि जी हेराक साइण हिन तनूरी मानीअ खे हैरानी ऐं अचरज मां ॾिसंदी रही ऐं हिन जी ॾुखोयल दिलि मां अनु अलाए कहिड़ियूं दुआऊं निकिरण लॻियूं। अनु खे चई वियो त हू कंहिं जाइ जो बंदोबस्तु करण लाइ थिए वियो। ओचितो हिन खे उहो ख़्यालु आयो त हू बंगले ते वञी बाजीअ खां कुझु पैसा वठी अचे। जेकॾहिं मंज़ूर सां या ॿिए कंहिं सां विढ़णो पियो त ईअं बि कंदो। जॾहिं बंगले ते पहुतो तॾहिं बाजीअ जे कमरे में मंज़ूर सां गॾु हिन शौक़त खे ॾिठो।
शौक़त खे उते ॾिसी हिन खे ॼण खखर जो मानारो चिंबड़ी पियो ऐं हिन खे तेसीं ॾंगींदो रहियो जेसीं बाजीअ खेसि वेहण लाइ न चयो। शौक़त बि का घड़ी हिन खे ॾिसंदो रहियो पर पोइ ॼण हिन खे पुठि ॾेई वेही रहियो। तूं किथे हुएं? मंज़ूर हिन खां पुछियो। हिन खे हैरत उन ॻाल्हि तां लॻी जो मंज़ूर जे आवाज़ में का बि चिड़ या नफ़रत न हुई। आउं ॻोठु हलियो वियो हुउसि, मुंहिंजो ॻोठु हुतां भर में ई हो। हिन बि पंहिंजे आवाज़ खे कोशिशि करे नफ़रत ऐं चिड़ खां बचाईंदे चयो, हींअर काल्ह जेकॾहिं तूं उहा अटकल न करी हा त सभिनी खे मज़ूर जेकर कचो गिड़काए छॾीनि हा। आउं त शूट करण वारो हुउसि, मंज़ूर खिलंदे चयो। मूं बि उहो ई सोचियो त हिननि मां को मरी पियो त असां मां कंहिंखे बि जहिड़ो कोन छॾीनि हा। अनु मुर्क जो जवाबु मुर्क में न ॾेई सघियो। जेके हिन कारे सां कयऊं उन मां त ईअं थो भाइजे त चङो थियो जो बास निकिरी वियो। छो, छा थियो? जहिड़ो त आहे न? अनु सवाल पुछण खां रही न सघियो। हा, पर जेकॾहिं पुलिस खेसि न छॾाए हा त शायदि मारे विझनि सा। जेसीं पुलिस जा हथ रसनसि तेसीं त हिन जो संदु संदु करे कुटियो हुअऊं। जॾहिं पुलिस अची खेसि खयूं तॾहिं हिन जो मुंहुं सुञाण जहिड़ो न हो। संदसि मुंहुं सुॼी दड़ो थी पियो ऐं हिकिड़ी ॿांह कुल्हे वटां कढी छॾी हुअसि। जंहिं ॿांह सां हिन मोलूअ खे थप्पड़ हयो हो उन हथ जूं 4 आङुरियूं कपे छॾियूं हुअसि ऐं सभ खां वधीक संदसि मथियूं चप ऐं अधु नकु कपे छॾिया अथनि। पुलिस मोलू ऐं ॿियनि 14 ॼणनि खे झले आई आहे। 2 ॼणा ॿिया बि कुझु धकिजी पिया आहिनि। कारे देव जी मार खाइण ते अनूअ खे ॼण त अणलखी ख़ुशी थियण लॻी हुई, पर हिन पंहिंजे आवाज़ में ॻणती आणींदे चयो, पोइ त हे कारी मज़ूर हाणे झल कोन ॾींदा? हा, पर छा? मंज़ूर कुझु सोचींदे बाजीअ ॾांहुं ॾिठो। बाजीअ जे अखियुनि में हिकु नई चमक अची वई हुई ऐं हिन ॼण मंज़ूरी ॾींदे चयो, भले ॿुधाईंसि ऐं अॼु त हिन खे बि पाण सां वठी वेंदा न? हा, अनु 10 बजे वॾे पार्क में चूंडुनि जे बारे में हिकु वॾो जलसो आहे, जंहिंमें बास जे मुखालिफ़ पार्टीअ वारा तकरीरूं कंदा। असांखे ओॾां हलणो आहे। बास बि पंहिंजे कनि माण्हुनि सां उते पहुचंदो ऐं पोइ माण्हुनि जे गोड़ में बास जे मुखालिफ़नि खे सबक़ु सेखारिणो आहे। सॼो समाजी सुधारो विसरी वेंदुनि। मंज़ूर खे खिल अची वई। अनूअ खे पंहिंजे बदन में के खिवंदियूं महसूस थियूं, पर हिन चयो, आम जलसे में ॾींहं ॾिठे जो उन खां घणो अॻे फ़ैसिलो थी वेंदो। असीं बास जे फ़ोन जे इंतज़ार में वेठा आहियूं। पोइ मंज़ूर अनूअ खे वेझो करे कन में चयो, अनु तो राति न हुए त मज़ो ई न आयो। हीउ शौक़त बास जो ख़ासि माण्हू आहे। हुसन जी बाज़ार में हिन जी ड्यूटी हूंदी आहे। उहे समूरियूं जायूं बास जूं आहिनि। उन्हनि जूं मसवाड़ूं ऐं कन ॻाइणियुनि खे कर्ज़ ॾेई कर्ज़ चुकाइण जो कमु सॼो शौक़त संभालियो वेठो आहे। राति असां बास जे मुखालिफ़नि मां हिकिड़े जी धीउ भॼाए आंदी आहे। तो ॾिसीं त ॾंदे आङुरियूं अची वेंदई। उन कम में बि शौक़त असांजी मदद कई। अहिड़नि कमनि में हिन जो जवाबु न आहे। केरु मुखालिफ़ आहे? अनूअ खे ख़ुदि बि उन सवाल ते एतबार न पिए आयो, पर हिन ॼण त दिलि हथनि में झलींदे सवाल कयो, अचु त ॾेखारियई। को रईस अनवर ख़ान आहे। उन जे पैसे जे ज़ोर ते बास जो मुखालिफ़ प्रोफेसर रशीद चूंडुनि में बीठो आहे। हीअ छोकिरी शायदि प्रोफेसर जे पुट जी मंग बि आहे। बाजीअ जे बेडरूम जो दरवाज़ो खोलींदे मंज़ूर अनूअ खे इशारो ॾिनो ऐं अनु अलाए कीअं पाण ते ज़ब्त कंदो ओसी ताईं पहुतो। बिस्तरे ते हिरासियल सूरत पासीरी लेटियल हुई। संदसि वात कंहिं रुमाल सां ॿधल हो ऐं संदसि हथ संदसि चेल जे पोयां ॿधल हुआ। संदसि टंगूं संदसि ई रहे सां ॿधल हुयूं। सूरत दरवाज़ो खुलंदे ॾिसी पासे वराइण जी कोशिश में सिर्फ़ु ॻिची वराए सघी। हिन जी उन हल्की बेवसीअ जी हरकत ते अनूअ खे ईअं महसूसु थियो ॼण त हिन जी रग रग में रतु बदिरां तेज़ाब हुअणु लॻो ऐं ॿिए पल में हिन खीसे में हथु विधो। मंज़ूर अलाए छा सम्झो त अनूअ ॾांहुं निहारे मुरकी ॾिनो। रिवाल्वर जी गोली हिन जे मुर्क खे पुर्ज़ा पुर्ज़ा कंदी तारूअ मां लंघंदी खोपड़ाटीअ में कंहिं हंधि वञी पहुती। मंज़ूर रड़कण खां सवाइ सुकल बुंड वांगुरु वञी किरियो।
अनूअ मंज़ूर ॾांहुं निहारियो बि कोन ऐं दरवाज़ो खोले ॿाहिरि अचण सां ई हिन शौक़त ॾांहुं फायर कयो। शौक़त जी दाह में कंहिं पीड़ा जे बदिरां महज़ हैरत हुई ऐं ॿी गोली जॾहिं बाजीअ जे निड़ खे फाड़ींदी थेड़ खाई वञी भित में खुती तॾहिं अनूअ खे ईअं महसूसु थियो ॼण त हिन जे दिलि तां हिकु ॻोराण लही वई हुई। हिन जी मैगज़ीन में बाक़ी 2 गोलियूं हुयूं ऐं बंगले में अलाए केरु केरु मौजूदु हुआ। हू वरी सोरठ जे कमरे में लंघी आयो। मंज़ूर जे खीसे मां रिवाल्वर कढी पंहिंजो रिवाल्वर वरी खीसे में विझी छॾियईं। सोरठ जे वात तां कपिड़ो लाहे संदसि ॿाहूं टंगूं खोले हिन रुॻो एतिरो चयो, तूं हिते तरस, अञा की बदमाश बाक़ी आहिनि। कमरे खां ॿाहिरि अची हू तकिड़ो बाजीअ जे दरवाज़े जे ओट में बीही रहियो। चौकीदार ऐं अवेस ॼण त सहकंदा अंदरि आया। चौकीदार जे हथ में दुनाली हुई ऐं अवेस जे हथ में हिकु नंढड़ो पिस्तौल हो। अनूअ हिकु ई वक़्तु फायर कंदे अवेस खे पोयां ज़ोर सां लत हईं। गोली चौकीदार जे पुठ मां लंघी हिन जे सीने खे फाड़े ॿाहिरि निकिरी वई। अवेस मुंहुं वञी किरियो। अनूअ खे अवेस खे मारींदे अफ़सोस थियणु लॻो, पर उन वक़्तु हू पंहिंजे चप खे करटे पंहिंजे चप जो खारो खारो रतु एतिरो त चटे चुको हो जो उहो अफ़सोस फ़क़ति हिकिड़े पल जो हो। हिन वरी वार कयो। हिकु गोली अवेस जे क्याड़ीअ खे फाड़े उते ई ॼमी वई ऐं हिन जे वात मां फ़क़ति हिकु डिघी निकिरी गोलीअ जे पड़ाॾे में गुम थी वई। हू वधी कमरे में आयो। हिन सोरठ ॾांहुं निहारण बि न थे घुरियो। हिन वक़्तु हिन खे हिमत जी ज़रूरत हुई। हिन कमज़ोर थियणु न थे घुरियो। अच त हलूं। सोरठ गोलियुनि जे आवाज़नि ऐं मरंदड़ माण्हुनि जी कीकुनि खां एतिरो दहिलजी वई हुई जो हिन बि कुझु कोन पुछो ऐं चुपचाप हिन सां हली आई। अनु मुख्य दरवाज़े बदिरां पुठिएं दरवाज़े ॾांहुं भॻो। हिन खे पक थी त उते फ़क़ति बोरची या हिकु ॿ नौकर हूंदा। जॾहिं हू पुठिएं दरवाज़े ते पहुतो त बोरची ऐं हिकु नौकर हैरत मां पुछियो, छा थियो? भॼो पुलिस, अनूअ चयो ऐं हू ॿई दरवाज़े खां ॿाहिरि निकिरी आया। कुझु वक़्तु हू भॼंदा बंगलनि जे विचां गुतूं हणंदा रहिया। सोरठ जो ख़्यालु करे अनूअ खे आहिस्ते आहिस्ते हलणो थिए पियो। हिकु घिटीअ मां निकिरंदे हिन हिकु ख़ाली टैक्सी ॾिठी। हिन टैक्सीअ वारे खे आवाज़ु ॾेई बीहारे छॾियो। जॾहिं हू सोरठ जे घर पहुता तॾहिं हिन अजीब ख़ामोशी ऐं वीरानी ॾिठी। अॼु चौकीदार बि दर ते ॿाहिरि बीठल कोन हो। हू टैक्सीअ खे बीहारे सोरठ खे वठी अंदरि आयो। सोरठ हेसि ताईं बिल्कुलु ख़ामोश हुई, पर डाइनिंग रूम वटि पहुचंदे ॼण त हिकु रड़ हिन जी रूह मां निकिरी अनूअ जे वजूद में वराका खाईंदी अंधेरनि कमरनि ॾांहुं पहुचण लाइ बेताब हुई। अम्मा, पापा। मिसिस अनवर ॼण त चरियनि वांगुरु पंहिंजे कमरे मां निकिरी डोड़ंदी आई। ईंदे ईंदे खेसि नंढी टेबल जी कुंड ज़ोर सां लॻी, पर ॼण त हिन खे उन जी पीड़ा महसूस ई न थी। सोरठ खे भाकुर पाईंदे चुमियूं ॾींदे रोअंदे, मुंहिंजी बाबलड़ी, मुंहिंजी सोरठड़ी चवंदे हिन खे ॼण हिॾकी पइजी वई। अनवर बि ड्रेसिंग गाउन जा कशा ॿधंदे ॼण त डोड़ंदो आयो। हिन ॾिठो त अनवर जे मुंहं खे परेशानियुनि वीरान वीरान करे छॾियो हो। ॼण त हिकु राति हिन खे ओचितो पोढ़ो करे विधो हो, पर अनूअ ॾांहुं हिननि ॼण त ॾिठो ई कोन। हीउ मंज़रु एतिरो कहकाईंदड़ हो जो अनूअ जे दिलि में वढ पवण लॻा। ॻोढ़ा ॼण हिन जे पेट जी खॾ मां वहंदा हिन जे निड़ीअ खे घुटींदा अखियुनि में मिलण लॻा। हिन ॾकंदड़ आवाज़ में चयो, साईं आउं हलां थो। पहिरियों भेरो अनू हिन खे चिताए ॾिठो। अलाए छो हिन हुन घूर जी मोट बि अनवर खे घूरण सां ॾिनी। ॿई का घड़ी हिक ॿिए खे ॾिसंदा रहिया ऐं पोइ मिस्टर अनवर चयो, तरसो त सही, आउं अव्हां जो ही थोरो कीअं लाहे सघंदुसि? थोरा लाहिण लाइ न कबा आहिनि साईं, ऐं हीउ मूं थोरो त पंहिंजे पाण ते कयो आहे, पंहिंजे वॾनि ते कयो आहे, पंहिंजी माउ ते कयो आहे। अनवर मुंझी बीही रहियो। हिन उन्हनि लफ़्ज़नि ते गौर करण बि न थे चाहियो, पर तॾहिं बि अलाए छो हिन जे वात मां निकितो, पुट, थोरा त वॾा नंढनि ते कंदा आहिनि। अनवर जी आवाज़ में अलाए छो बेइंता पंहिंजाइप अची वई। उहो पाॿो अनूअ खे ज़रे घटि रोअण वारो हो ऐं हिन खे रोअण खां हमेशह जीअं हींअर बि चिड़ अचणु लॻी। हींअर थोरनि लाहिण जो न वक़्तु आहे न मौक़ियो, हयाती हूंदी त मोटी ईंदुसि।
फ़क़ति एतिरो करियो त मुंहिंजी माउ बेलाज होटल में कमरे नंबर 12 में तरसियल आहे। जेकॾहिं आउं न मोटां त उन जी पारत अथव। अनु हिन जे जवाबु ॿुधण ताईं बि न तरसियो ऐं डुकंदो अची टैक्सीअ में वेठो। उन महिल हिन फ़क़ति सोरठ जा सुॾकंदड़ लफ़्ज़ ॿुधा, पापा ख़ुदा जे वास्ते हुनखे रोकियो, हू हुनखे मारे छॾींदा।